त ही मुल्क सजो वे करे हज़म वाह वडेरा तुंहिंजा कम। साईं वडेरो लफ़्ज़ तव्हां पाण अॻ में बि हिते साईं शरीफ़ ख़ान बागराणी जो कुझु ॻाल्हि थी त वडेरो जेको लफ़्ज़ आहे असांजो सिंध जो सकाफ़ती लफ़्ज़ आहे, मोतबर लफ़्ज़ आहे, सही वॾो मोतबर लफ़्ज़ आहे। छो त भिटाई बि चयो आहे त वॾेरी हुयास चनेसर जे राज में, वाह वाह, वॾे डेरे खे संभालींदड़ मिसकीन ग़रीब जेके आहिनि उन्हनि खे सॾु सुॾो उनजी संभाल ख़ुशी गमी में। पर हीअ हले कहिड़ा वॾेरा आहिनि ख़बर ई कान थी पवे। जेको असां हिननि खे इलेक्शन में वोट ॾेई था कामयाबु करे उते असेंबलियुनि में वेठा आहिनि जहिड़े ॾाठे सूर जा मरीज़ आहिनि, चुप करे वेठा आहिनि, ॻाल्हाइनि ई कोन था। बाबा ईअं न करियो त ही मुल्क सॼो वे करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा कम। शुकुर ख़ुदा जो मेंबर थी वे, शुकुर ख़ुदा जो मेंबर थी वे, मेंबर थी इमदाद खाई वे, इमदाद खाई ॾाकार ॾिनई, ओगरायूं ॾिनई, पेट खञई, ॾंद खोचई, स्कूल खाई वे, बिल्डिंग खाई वे, फर्नीचर खाई वे, कंपाउंड वाल खाई वे, दरियूं दरवाज़ा भीम खाई वे, उशर खाई वे, ढलूं खाई वे, ज़कातूं खाई वे, वाटरनि जा मोगा भजराई, सुई गैस थी वे, पाणी वारा तालाब पी वे, बिजली खाई वे, थंबा खाई वे, वायरूं खाई वे, ट्रांसफार्मर खाई वे, मीटर खाई वे, फिटिंग खाई वे, 0 60 100 मरकरी ट्यूबलाइट करंट खाई वे, रोड खाई वे, रास्ता खाई वे, पत्थरनि वारियूं ट्रकूं खाई वे, झाड़ू बजरी खाई वे, मोरियूं खाई वे, भरायूं खाई वे, गुंजियूं खाई वे, अकी कीण वारा ट्रैक्टर खाई वे, रूलर खाई वे तूं डामर जा डम। वाह वॾेरा तुंहिंजा कम, ही मुल्क सॼो वे करे हज़म वाह वॾेरा तुंहिंजा कम। 20 साल थियो आहे इहा ॻाल्हि कंदे असां शाइरनि जा काकड़ ई लही विया, पर ख़ुदा कंदो हाणे असर थींदो तव्हां ते, उमेद आहे त ईंदड़ इलेक्शन में, मगर घबराना नहीं, इहो ॻाल्हि ज़रूर रखिजो सम्झ में। ऐं हाणे वरी असांखे दिलासा अहिड़ा था ॾियनि पियो बस जी ही मेंबर आहिनि, वरी जेके काउंसलर ईंदा उहे तव्हांजो कमु कंदा, वरी ही कमु कंदा, हू कमु कंदा। ॻोठ खां ॿाहिरि हिकिड़ी मस्जिद हुजे, ॻोठ खां ॿाहिरि मस्जिद हुजे, सो माई वीचारी झुंडड़ी ईमान जी भरी उहा ॿाहिरि निकिती, मस्जिद जी भित ते वञी हथ रखियईं, चई मस्जिद सगोरी मुंहिंजो पुटु पढ़णजी पवे, मस्जिद सगोरी पुटु पढ़णजे। अंदरि जेको मौलवी साहब मूं जहिड़ो वेठो उन जी शादी थियल ई कान हुई, उन वरी अंदरां जवाबु ॾिनो जे मस्जिद पंहिंजो पुटु पढ़णु आहे, दंगे कयो बाक़ी हाणे तुंहिंजो पढ़णु। इन्हनि MLA MPA जेके कमु कराए तंग कया, बाक़ी हाणे काउंसलर नाज़िम चेयरमैन इहे कमु कंदा। थोरो घणी इहो ख़्यालु रखिजो, ही सिंधी जी धरती आहे, ही अज़ीम धरती आहे। साईं MH पंवर पहिराईती सिंध कथा किताब में लिखियो आहे त दुनिया जो पहिरियों पहाड़ कारूंजर पहाड़ आहे, दुनिया जो अंदाज़न 25 करोड़ साल पुराणो अथव। असीं इन जबल जा मालिक आहियूं, बाक़ी ॻाल्हियूं त आहिनि पोइ। तंहिंजे करे हिन पंहिंजी धरती जी पारत आहे, तव्हांखे ॿारनि खे इल्मु पढ़ायो, तइलीम, ऐं अलाह कंदे अलाह करे तव्हां ख़ुशि हुजो। अलाह साईं तव्हांखे आबाद रखे, तव्हांजी मोहबत तव्हांजी महिरबानी।